मुझे जॉइन किया हुआ है मामले ते ॻाल्हाइण लाइ जो हुकूमत साज़ी जो अमल है उन ते क़ौमी असेंबली मेंबर आहिनि। जनरल सीट ते सिंध में ॿियो भेरो खटी आया आहियूं छाकाणि त जनरल सीट ते औरतूं जो खटणु पाकिस्तान में ॾुखियो आहे, पर हिन भेरे इहा ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त पाकिस्तान में वॾे पैमाने ते जनरल सीट ते औरतूं खटिया आयूं आहिनि ऐं उन में शाज़िया मरी साहिबा बि गॾु आहिनि, उहे बि हुन में शामिल आहिनि। शाज़िया मरी साहिबा, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। मैडम, हीउ जेको पहिरीं त मां तव्हां खां पुछा कंदुसि त हिकिड़ो जनरल सुवाल आहे त औरतुनि जो जनरल सीट ते खटणु हूअं ई ॾुखियो हूंदो आहे, पर तव्हां खटिया आहियो ऐं ॿियो भेरो खटिया आहियो, त इहो औरतुनि जे लाइ हूअं इंस्पिरेशन आहे सॼे पाकिस्तान में तो जनरल सीट ते वधि में वधि अचनि ऐं इलेक्शन में हिसो वठनि। थैंक यू अदा। पहिरीं त तव्हांजी महिरबानी त तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में शामिल कयो आहे ऐं वाकई ख़ुशाइं ॻाल्हि आहे त औरतुनि जो जनरल इलेक्शंस में जेको रोल आहे उहो हिन भेरे वधीक नज़र आयो ऐं तव्हांजी करेक्शन लाइ मुंहिंजो इहो टियों भेरो आहे, थर्ड टाइम मूं इलेक्शन वड़ियो आहे, सो हैट्रिक थी वई आहे। मूंखे हर माण्हू ते पुछंदो ठीक है, आई स्टैंड करेक्टेड जी जी थर्ड टाइम माण्हू पुछंदा त हैट्रिक ते बीठा आहियो, हैट्रिक ते कामयाब थींदो त इहे ॻाल्हियूं हलंदी हुयूं। अल्लाह जो शुक्र आहे त हैट्रिक ते बीठासीं, हैट्रिक कामयाबी में मोट मिली असांखे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त औरतुनि लाइ कीअं आहे, ऐं सम्झां थी त चैलेंजिंग त आहे, ईअं न आहे त बिल्कुलु आसान आहे। चैलेंजिंग त हर माण्हू लाइ हूंदो आहे। जनरल इलेक्शन जेको आहे सो कमिटमेंट घुरे थो, इलेक्शन ग्राउंड ते वञी विढ़ण, माण्हुनि सां तालुकात, मेल जोल, हिकिड़ी कनेक्टिविटी, इहा सभु शइ जेका आहे इहा लाज़मी आहे। ऐं जॾहिं औरत खे इहो सभु करिणो थो पए त लाज़मी आहे त घणा कंस्ट्रेंट्स हूंदा आहिनि, पर जेकॾहिं तव्हांजी पार्टी जी हिकिड़ी, जीअं मुंहिंजी पार्टी प्रोग्रेसिव पार्टी आहे, उनजी हिकिड़ी सोच आहे, प्रो विमेन सोच आहे, प्रो माइनॉरिटी सोच आहे, ह्यूमन राइट्स ते असांजो क्लियर स्टैंड्स आहे, त इहा शइ जेका आहे उहा मतिलबु एज अ कैंडिडेट मूं लाइ बेनिफिट थी करे। ऐं सम्झां थी त असां वटि जेके वुमेन्स विंग आहिनि, असांजी पार्टी जी स्ट्रॉन्ग वुमेन्स विंग आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हमेशह औरतुनि खे इनकरेज कंदी हुई पाण, ऐं हाणे बि पार्टी जी लीडरशिप कंदी आहे। चेयरमैन बिलावल साहब जो क्लियर मौक़िफ़ रहंदो आहे ख़वातीन जी पार्टिसिपेशन ऐं एम्पावरमेंट जे हवाले सां। त चैलेंजिंग त आहे, हिन में कोई शक कोन्हे, पर जेकॾहिं पार्टी प्लेटफॉर्म तव्हांजो सपोर्टिंग हुजे, तव्हांखे इनकरेज करे, तव्हांजी पार्टी जो फ़लसफ़ो क्लियर हुजे, त जेका आसानी आहे उहा ज़रूरु पैदा थींदी आहे। ठीक मैडम, अचूं था थोरो असांजी सियासी सूरत हाल ते। हुकूमत साज़ी जो अमल डिले थी वियो आहे। PMLN ऐं पीपल्स पार्टी में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॼु काफ़ी थर्ड फोर्थ मीटिंग थी आहे ॿिन्ही में, जेके राब्ता कमेटियूं उन्हनि जूं ठहियूं, त इन में तव्हां छा सम्झो, छा ॾुखियाऊं अची रहियूं आहिनि? जेकॾहिं पीपल्स पार्टी PMLN जो नंबर बि पूरो आहे ऐं उहे जेकॾहिं ठाहिण बि चाहिनि था, त हुनमें डिले छा थी रही आहे? माना ऐलान करण में घटि में घटि डिले छो थी रही आहे? अदा ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे यादि हूंदो त कुझु ॾींहं अॻु में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो इस्लामाबाद में। इहा 2 ॾींहंनि जी कमेटी, मतिलबु सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी मीटिंग हली, ऐं 2 ॾींहं असां हिक ॿिए सां मेंबरान जेके हुते मौजूदु हुया उन्हनि ॻाल्हायो। हर सूबे खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आयल हुया। हुननि पंहिंजे पंहिंजे सूबे में जेके मसइला मसाइल पोलिंग डे ते थिया उन्हनि जो ज़िक्र कयो, सॼी कैंपेन में जेके दुश्वारियूं थियूं उनजो ज़िक्र कयो। ऐं हुनजे इख़्तिताम में चेयरमैन बिलावल साहब हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनमें 2-3 ॻाल्हियूं क्लियर करे छॾियूं। ऐं सम्झां थी त वाहिद पीपल्स पार्टी आहे जेका हिकिड़ो त मतिलबु फर्स्ट हुई पंहिंजे मौक़िफ़ खे क्लियरली ॿुधाइण में, ऐं वज़ाहत सां ॻाल्हि थी। उन में इहो हो त जीअं त तव्हांखे ख़बर आहे इंडिपेंडेंस आया आहिनि, भले हू PTI जे फोरम सां गॾु हुजनि या अलॻि हुजनि, पर आज़ाद जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेके नंबर्स आहिनि उहे सभ खां वधीक आहिनि। ऐं पोइ अचे थी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ऐं वफ़ाक़ जे लेवल ते जी 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 बिल्कुलु, ऐं 3 नंबर ते पीपल्स पार्टी आहे। त चेयरमैन साहब इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं नंबर्स खे ॾिठो वञे ऐं हिकिड़ी लेजिटिमेट ॻाल्हि कई वञे, जेका मतिलबु जंहिंमें हिकिड़ी जेका जाइज़ ॻाल्हि आहे उहा इहा आहे त जंहिं वटि वधीक नंबर आहे उहो वञी हुकूमत ठाहे। ऐं हिन में असांजो नंबर 3 ते असां अचूं था त प्राइम मिनिस्टरशिप लाइ त असां पाण खे पेश नथा करे सघूं, ऐं फेडरल कैबिनेट में बि असांखे को इंट्रस्ट कोन्हे, पर
असां जेकॾहिं कंहिंखे बि सपोर्ट न कंदासीं त लाज़मी आहे गवर्नमेंट त केरु कोन थो ठाहे सघे इन तरीक़े सां। हाणे इंडिपेंडेंस असां वटि आया कोन, नून लीग असां वटि हली आई, शहबाज शरीफ पाण हली आयो, त लाज़मी आहे जेको माण्हू अचे थो, डायलॉग चाहे थो, सपोर्ट चाहे थो, त उनखे सपोर्ट इन करे ॾिबी त असांखे हुकूमत साज़ी करणी आहे, असांखे असेंबलियूं क़ाइमु करणियूं आहिनि, असेंबलियूं रिवाइव करणियूं आहिनि, त इन लाइ असां नेशनल असेंबली में वेहण लाइ तयारु आहियूं ऐं असां हुकूमत साज़ी में जेको असांजो रोल आहे या असांजी मदद जी ज़रूरत आहे असां करण लाइ तयारु आहियूं, छाकाणि न कंदासीं त हिन में पाकिस्तान खे नुक़सानु थींदो। So madam, where is the delay? Basically my question is, where is the delay basically? So now I basically हिते त I'll be unable to exactly tell you where the delay is. Dialogue हले पियो, पीपल्स पार्टी हिकिड़ी 6-7 रुकनी कमेटी ठाहे छॾी आहे सियासी एंगेजमेंट लाइ, सियासी डायलॉग लाइ, ऐं बिलावल साहब हिन कमेटी जो ऐलान बि कयो हो। इन कमेटी जी मीटिंग्स थियूं आहिनि, नून लीग सां थियूं आहिनि, ॿियनि सां बि मीटिंग जी जेका आहे सो असां ख़्वाहिश रखूं था, जेको अचे चाहे ॻाल्हाए। या पॉलिटिकल एंगेजमेंट असां कॾहिं बि बंदि न कई आहे, असां हमेशह चयो आहे त पॉलिटिकल जेके स्टेक होल्डर्स आहिनि सभिनि खे रेकनसाइल करणो पवंदो मुल्क लाइ, मुल्क जी स्टेबिलिटी लाइ, मुआशी स्टेबिलिटी लाइ, सियासी स्टेबिलिटी लाइ। हाणे डिले लाज़मी आहे त नतीजो नथो निकिरे मीटिंग्स में त डिले थींदो, ऐं कुझु पॉलिटिकल पार्टीज़ अलॻि अलॻि आइडियोलॉजी रखनि थियूं। हाणे नून लीग जो तव्हांखे ख़बर आहे त हालिया इलेक्शन असांजो थियो आहे, उन में असां सां कुझु कॉन्फ्रंटेशन रही आहे उन्हनि जी, पर लाज़मी आहे उन्हनि जी जेके ग़लतियूं हुयूं, कोताहियूं हुयूं, उन ते असां निशानदेही कई आहे। पर तंहिं हूंदे बि पीपल्स पार्टी वॾी सोच रखे थी, असां पंहिंजी इख़्तिलाफ़ खे या पंहिंजी जेके बि डिसएग्रीमेंट्स उन्हनि सां आहिनि उनखे हिकिड़े साइड ते रखी असां चाहियूं था त को न को तरीक़ो या हल हिन जो निकिरी अचे। अॼु मीटिंग हुई, उहा बि इख़्तिताम थी आहे, पर हुन में शायदि को नतीजो निकितो न आहे, थी सघे तो वरी का मीटिंग थिए, पर इहे त डायलॉग जो सिलसिलो आहे, हले पियो। डिले त हाणे इन करे आहे, लाज़मी आहे कंहिं न कंहिं शइ ते कंसेंसस जी कोशिश कनि पिया। हाणे कंसेंसस जॾहिं फॉर्म थी वेंदो त इंशाअल्लाह ताला पोइ त देरि कोन थींदी। जी मैडम, असांखे ॿुधाइजो त हीअ फेडरल गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि ॿुधायो, बलोचिस्तान गवर्नमेंट पीपल्स पार्टी ठाहिणु वञे पई, छा उन्हनि नून लीग जे अॻियां इहा ॻाल्हि रखी आहे त बलोचिस्तान गवर्नमेंट में CM-शिप ऐं कैबिनेट ऐं गवर्नमेंट जेका आहे उहा पीपल्स पार्टी वटि हुजे? अदा इहा ॻाल्हि असां पंहिंजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी में बि या कमेटी मीटिंग में बि इहा ॻाल्हि थी, ऐं बिलावल साहब जॾहिं ॻाल्हायो मीडिया सां त उन वक़्तु बि नंबर्स जे हवाले सां जेका ॻाल्हि हुई त असांजी सुठी पोज़ीशन आहे बलोचिस्तान में, पर बलोचिस्तान में ज़्यादतियूं बिल्कुलु थियूं आहिनि। इलेक्शन में उनजो एहतजाज बि असां कयूं पिया, पुरअमन तरीक़े सां कयूं पिया। हाणे तव्हां सभिनि भाइरनि खे इहा दरख़्वास्त आहे त जिथे जाइज़ ऐं पुरअमन एहतजाज आहे उनखे बि कवरेज ॾियो त माण्हुनि जो जेको मुतालबो आहे उहो साम्हूं अचे। बाक़ी रही ॻाल्हि बलोचिस्तान में गवर्नमेंट ठाहिण जी, त पोज़ीशन सुठी आहे। असां पोइ बि चाहींदासीं त ॿियनि स्टेक होल्डर्स खे गॾु खणी हलूं ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि जी, बलोचिस्तान जे अवाम जी ख़िदमत लाइ सभिनि खे गॾु खणी हिकिड़ी अहिड़ी हुकूमत ठहे जिथे कमकार बि थियनि ऐं माण्हुनि जी ख़िदमत थिए। ऐं ॿी ॻाल्हि अचे थी सिंध ते, त सिंध में तव्हां ॾिठो आहे त असां हिकु सिंगल पार्टी ओवरवेलमिंग मेजॉरिटी आहे, असांजी सीटूं बि इंक्रीज़ थियूं आहिनि, असांजो वोट बैंक बि इंक्रीज़ थियो आहे। उहा त ॾिठो वञे त ओवरऑल पाकिस्तान में पीपल्स पार्टी जो वोट बैंक इंक्रीज़ थियो आहे, असांजो परसेंटेज वोट्स जो इंक्रीज़ थियो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा वाहिद जमात आहे पाकिस्तान जी जेका हिन इलेक्शन में हर सूबे में नज़र अचे थी। तव्हां इहा ॻाल्हि ॿी कहिड़ी कंहिं बि जमात लाइ नथा चई सघो। जी बिल्कुलु। को पार्टी जेका आहे उहा पंजाब ऐं KP में आहे, पर ॿियनि सूबनि में न आहे। को पार्टी जेका आहे उहा रुगो KP में आहे, को पार्टी रुगो पंजाब में आहे, पर पीपल्स पार्टी हर हंधि तव्हांखे नज़र ईंदी। ऐं सिंध में असां गवर्नमेंट ठाहिण वञूं पिया, इन लाइ बि जेका आहे मशावरत हले पई। त सिचुएशन त हिन लेवल ताईं त क्लियर आहे, पर फेडरल लेवल ते जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नंबर हुकूमत साज़ी में जेको आहे प्राइम मिनिस्टरशिप या फेडरल कैबिनेट में जे लाइ काफ़ी नथो नज़र अचे, उते असां चाहींदासीं त ॿिया माण्हू जेके नंबर्स जंहिं वटि आहिनि हू पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाइनि। मैडम ख़बर इहा बि आहे, ख़बर इहा बि हले पई, ख़बर इहा बि हले पई जेका प्रेसिडेंसी जी ऑफिस आहे, आइनी जेके उहिदा आहिनि ऐं सेनेट चेयरमैन ते शायदि नून लीग उहो ॾियण लाइ तयारु न आहे ऐं उन लाइ ॿिया के उहिदेदार या ॿिया के माण्हू चवनि था उहे अचनि था, त प्रेसिडेंसी ऐं सेनेट चेयरमैन ते डेडलॉक आहे हींअर ॻाल्हियुनि में। Other like I said at the cost of repeating myself, त मूंखे ख़बर न आहे त डेडलॉक किथे आहे, पर डायलॉग आहे न, डायलॉग में त लाज़मी आहे
कुछ शयूं अग्री थींदियूं, कुछ शयूं अग्री न थींदियूं, वरी कुछ शयुनि ते कंसेंसस ठाहिणो पवंदो। डायलॉग जो त मक़सदु इहो हूंदो आहे। हिकिड़े ॾींहं में त शायदि मुश्किल अहिड़ा डायलॉग ख़तम थियनि, पर डायलॉग हले पियो, इन जो मतिलबु इहो आहे त गुंजाइश आहे। बाक़ी रही ॻाल्हि प्रेसिडेंसी जी या चेयरमैन सेनेट जी या ॿिया जेके आइनी उहिदा आहिनि, ॾिसो असां सम्झूं था त आइनी उहिदा अहमियत जा हामिल हूंदा आहिनि। पीपल्स पार्टी वटि भले प्राइम मिनिस्टरशिप लाइ नंबर न हुजे या फेडरल कैबिनेट लाइ असां सम्झूं पाण खे हिन वक़्तु असांजा अंग नंबर घटि आहिनि, पर तंहिं हूंदे बि आइनी उहिदनि लाइ त असां सम्झूं था त असांजो हक़ आहे त असां बि इलेक्शन विढ़ूं, असां बि पंहिंजो पाण खे पेश कयूं, प्रेसिडेंसी लाइ बि पेश कयूं, सेनेट चेयरमैन लाइ बि पेश कयूं, स्पीकरशिप लाइ बि कयूं। हाणे इन में जेकॾहिं का ॿी पार्टी पंहिंजो इंट्रस्ट शो कंदी त उन ते बि ॻाल्हि ॿोल थी सघे थी, पर इन्हनि आइनी उहिदनि लाइ त असां जेको पंहिंजो राइट आहे उहे एक्सरसाइज करे था सघूं, असांजो हक़ आहे। पर असां जेको कुझु कयूं पिया, असां पंहिंजी उन लिमिटेशन खे ॾिसी कयूं पिया। असां वधीक असांजी का विशफुल थिंकिंग न आहे, नंबर जेके आहिनि उन जे हिसाब सां कमु कयूं पिया, लॉबी कंदासीं, पंहिंजो वोट वठंदासीं। ऐं नवाज शरीफ़ साहब त तव्हांखे यादि हूंदो त 8 तारीख़ इलेक्शन थियो ऐं 9 तारीख़ पंहिंजी विक्ट्री स्पीच करे छॾी ऐं हुननि चयो त असां सिंगल लार्जेस्ट मेजोरिटी खणी आया आहियूं। त हाणे हू नून लीग ॿुधाए न त हू लार्जेस्ट जेकॾहिं पार्टी हुई इलेक्शन खां पोइ, त पोइ हू छो डिले पिया कनि? डिले त हाणे आउं त सम्झां थी त जेकॾहिं सिंगल पार्टी हुजे हा त डिले न थिए हा, पर डिले इन करे थिए पियो त हुननि खे बि ज़रूरत आहे सपोर्ट जी। मैडम पर कल खां विक्ट्री वठी स्पीच छो कई, मैडम विक्ट्री स्पीच छो कई वई हुई, इहा मूंखे ख़बर न आहे।